एसी साकरो उबैदुल्ला पहाड़ जी अगवाणी में मदीना कॉलोनी जे पहाड़ पाड़े में हद दख़ल ख़िलाफ़ कार्रवाई कंदे वरनि खां वेठल पहाड़ बिरादरी जे घरनि खे ड्राहे पट कयो वियो। इन मौक़े ते हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन पवार, सरवर पवार, मंसूर पवार ऐं ॿियनि ॻोठाणनि जी अगवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि जो चवणो हो त बासर ज़मींदार जे चवण ते उन्हनि जा घर ड्राहे पट कया विया ऐं मासूम ॿारनि ते तशदुद पिणु कयो वियो। असां अपील था कयूं सिंध IG खे, असां ग़रीबनि जा घर बचाया वञनि। असां वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं, असांजा घर बचाया वञनि। बिला नाइंसाफ़ी, बिला वजह, ना कोई नोटिस, ना कोई ॿुधाइण, ना कोई सुधारण, ईअं अची असांजे घरनि ते बीठा आहिनि। असांजो सामान तरबतर कयूं त इनकॉर्मेंट वारा तव्हां अॻियां टोड़ींदा अचो त तव्हां असां सम्झूं न त तव्हां असांखे ख़ाली असां ग़रीबनि जा प्लाट था टोड़ियो। असांजी गुज़ारिश आहे जी सिंध खे त जेको न इंसाफ़ कयो वञे। हिननि मक़ामी MPA, MNA ऐं DC ठटे खां घुर कंदे चयो त तअस्सुब जे बुनियाद ते कार्रवाई कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk